पंजे अंगण ते वठी वियो। मूं वटि मिसकीनी आ, अज घर में का भी चीज मौजूद ना है। हाँ जे मूं वटि कुछ हुजे हा तो पंजे प्यारे पुनल के अज मां भी दावत करे वठी अचा। अज महबूब जी दावत मां भी झलिया। मुझो सोनो मुझे अंगण अचे हाँ तो केड़ी दिल ठरी पवे। हजरत सैयदा साइण फरमायो त अली दुखारो नथी वञ मुझे बाबे मोहम्मद करीम के मुझी दावत वञी ॾई आ। सहाबन सूधी दावत ॾई आ। साईं फरमाए तो त बीबी घर में तो कुछ भी मौजूद ना है। साईं फरमाए थी त अली मानी जो इंतजाम फातिमत ज़हरा कंदी। तू वञ मुझे प्यारे बाबा साईं के दावत करे वठी। हजरत हैदरे करार मुझे सोने हबीब जी खिदमत में आयो। या रसूल अल्लाह मुझा महबूब मु मिस्कीन अली जी दावत कबूल फरमायो। सोने हबीब दावत कबूल कया। हेडो हजरत अली दावत ॾियण वियो आ। होडो सैयदतुन्निसा साइण छाती करे जो बर्तन धोतई थाव धोई साफ करे ऐं ढके पाण घर जे कुंड में मुसलो विछाए नफल पढ़ी दुआ जा हथ खई। दुआ जा हथ खणी चदी मुझा मौला ओ मुझा रब करीम अज मुझो महबूब अब्बो मुझे अंगण ते अची रहो आ। अज मुझे घर में खाधो ना है। अज केड़ी दावत कया केड़ी मेहमानी कराया। ओ मुझा मालिक करीम तुझा खजाना भरपूर आइन। अज मुखे पंजे खजाने मां रोजी मिला है त मुझो बाबो मोहम्मद करीम पंजे सहाबन सूदो मुझी दावत खाई वने। ये मुझा मौला तुझा खजाना भरपूर है। अज फातिमत ज़हरा तुझे दर ते उम्मीद जा हथ खया इन। साइण जे अखियुनि में गोढ़ा अची वञनि था। दुआ घुरी रही आ अञा दुआ पूरी न थी आ त घर में खाधनि जी खुशबू ऐं सुराण अची वई। जेडी मल वनी वे कपड़ो हटाई तो वे खाली बर्तन जन्नत जे ताम से भरपूर थी विया। सुभान अल्लाह। हजरत मौला अली हुजूर जन के वठी आयो आ पर हबीबन जा कदम गणींदो पियो अचे। ओ यारो अंगण ते मुझे आयो ओ केड़ी कया मेहमानी वो यारो अंगण ते मुझे आयो। जरिमल सोना हबीब मौला अली जे घर में अचे पोता हिन। अली दिसे पियो नेण ठरन से पिया छा पियो चवे के आशिक बयान कयो। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई। साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की। जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई। सुभान अल्लाह। हबीबन करीमन सहाबन सूदो मौला अली जी दावत खादिया। महबूब फरमाइन था तो उस्मान जी दावत दुनियावी खादा खादासी। अली जे घर ते जो जन्नत जाता हम दुनिया में खादासी। सुभान अल्लाह। हजरत अली वरी महबूबन सां गड़जी हवेली ते अचे थो पर विखूं गणींदो पियो अचे। दोस्ताने मोहतरम हजरत अली वरी घर मोटियो आ। साइण के चवे थो तो बीबी हजरत उस्मान हुजूर जूं विखूं गणियूं विख विख जे बदले में पानो वठी वरी आजाद कयो हुयई। मां पंहिंजे महबूब जे विखुन जो केड़ो शुक्र अदा कया। साइण फरमायो अली पीउ मां इन विख विख जो बदलो पंहिंजे रब करीम खां वठां थी।
वरी साइण मुसलो विछाए दुआ जा हथ कयान मुंहिंजा मौला मुझे महबूब जेके विखूं भरे मुझे अंगण ते आया विख विख जे बदले में हबीबन जा उम्मती बख्शे जन्नत जा हकदार बनाए दे आवाज आयो ओ फातिमा तुझी दुआ मकबूला विख विख जे एवज महबूब जा उम्मती बख्शे जन्नत जा हकदार बनाए छडियास वल्लज़ीन माऊ अशद्दाउ अलल कुफ़ार जेके महबूब सां गॾु आहिनि उहे काफ़रनि ते सख़्त आहिनि रुहमाउ बैनहुम हिक ॿिए में वॾी बाझ ऐं वॾी मुहबत रखण वारा आहिनि के चायुम काफ़िलो साथ धणी सरवार वार वठे वादू कया पवान हूंद पलाण जेड़ो पुनल पाण तेरी सिटा साथ जी जेड़ो पुनल पाण शान वारो तेड़ा महबूब जा आल बैत शान वारा तेड़ा हुजूर जा असहाबी शान वारा अब गाल समझो था सारी दुनिया जा गौस कुतुब कलंदर गॾु कजन पर असहाबी जे जुत्ती जे दस जे बराबर भी नथा बणजी सके असहाबी जो शान मत हां अकीदो इहो रखो त मदीने वारो साईं पंहिंजे शान में बेमिसाल हाँ ऐं महबूब जा असहाबी पंहिंजे शान में पंहिंजे सहाबियत वारे दर्जे मकाम में बेमिसाल आहे हाँ ऐं महबूब सां भी मोहब्बत रखणी आहे त महबूब जे असहाबन सां भी मोहब्बत महबूब जे अहल बैतन सां भी मोहब्बत हाँ मोहब्बत ये ना है जो ज़बानी दावा करे त मां मुहिब मां आशिक आहियां पर न मोहब्बत ज़ाहिर थींदी आहे पंहिंजे कौल ऐं फेल सां जे मोहब्बत आहे त पोइ महबूब जो फरमान मञिबो मोहब्बत मदीने वारे सां आहे त महबूब जी सुन्नत ते अमल कबो शरीयत ते अमल कबो साईं फरमाइनि था कसु शवारिब वरखुल लुहा मुछूं कटायो सुहारी रखायो महबूब जी सुन्नत आहे न हाणे जे इश्क आहे मदीने वारे साईं सां त सुहारी रखाइबी कबूल थधा थधा थी वियो थधड़ी हवा घुली वई चओ त महबूब जी सुन्नत ते अमल कबो इंशाअल्लाह हाँ निमाज़ 5 वक्त पढ़ो दाढ़ी मुबारक रखायो मस्जिद के आबाद कयो कुरान जी तिलावत कयो हलाल रोज़ी खाओ हलाल कमायो बच्चन के भी हलाल खारायो बेदीनी जा कम छड़ियो जुल्मन जा कम छड़ियो मिलावत कूड़ खोट ख़यानत गीबत बदगोई छड़े अल्लाह जे हबीब जे दर जी गुलामी इख्तियार कयो महबूब जी सुन्नत शरीयत ते हलंदो रब तांजो हे जहान भी मोचारो कंदो हुन जहान जी भी भलाई नसीब हिते भी वहवा हुते भी वाह बिनी जहान जी भलाई मिलंदी पर मुंजा पिरी प्यारा इहो गस इहो पंध तॾहिं मिलंदो जॾहिं अल्लाह वारन जी सोबत में वे सालहन जी संगत में वे तोखे दावत ॾिनी वई हर इस्लामी महीने जी 24 जी रात 23 जी शाम 24 जी रात मातली तो को परे नाहे हर महीने महफिल थींदी आहे पुट अखे ऐं कन जे विच में भी चैन आंगुरनि जो मुफ़ासिलो आहे जा शे कन्नन सां ॿुधजे सा हली वञे अखियुनि सां ॾिसजे न हिते ओट ते ख़बरूं अहिड़ा माण्हू करनि था मातली न वञो जादू अथसि जेको थो वञे लो जेको थो वञे काबू काबू जो त कहिड़ो मूंखे को 5 जिरेब ज़मीन जा लिखी ॾिना अथसि काबू जो त निमाज़ तो पढ़े दाढ़ी रखी अथसि महबूब जी सुन्नत ऐं शरीयत ते हलियो आहे अहिड़ो जादू त ख़ुदा करे हर मुस्लमान खे लॻे न जॾहिं महबूब वटि ईंदा हा न असां बि सगोरा त काफ़र चवंदा त मुहम्मद वटि जादू अथव न वञिजो जादू लॻी वेंदो ओ मुंहिंजा पिरी प्यारा त इहे ॿुधल ख़बरुनि ते न हल पंहिंजे अखियुनि सां हली ॾिस केतिरो फ़ाइदो थिए थो हज़ारे माण्हू सुधरी नेक ऐं सालिह बणिजी रहिया आहिनि महबूब जी सुन्नत ऐं शरीयत जा ताबेदार बणिजी रहिया आहिनि त उन मुहम्मदी महफ़िल में शरीक थी नेक ऐं सालिह थी इश्क़ रसूल पंहिंजे सीने में पैदा कर तुंहिंजा 2 जहान रब मोचारा करे छॾींदो रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए रब शर सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैना इल्ला